अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में के बलिकार माया फराशा सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। अमेरिका अॼु खां ईरान ख़िलाफ़ इस्लाही इक़्तिसादी कार्रवाई जो ऐलान करे छॾियो। अमेरिका जे नाणे वारे वज़ीर बेसंट चयो आहे त कंहिं बि मुल्क ख़िलाफ़ थींदड़ ही सभ खां वॾो माशी हमिलो हूंदो। ट्रंप ईरान जे फ़ौजी सलाहियत तबाह करे छॾी ऐं एटमी प्रोग्राम खे दफ़न करे छॾियो। हाणे असां फ़ैसिला ते मरहले में दाख़िल थी रहिया आहियूं। अमरीकी नायब सदर जेडी वेंस चयो आहे त ईरान वटि बैन अल-अक़वामी वापारी रस्ता बंदि करण जी सलाहियत नाहे। विच ओभर में अमेरिका जी मौजूदगी जो बुनियादी मक़सद ईरान खे एटमी हथियार हासिल करण खां रोकण आहे। सदर आसिफ अली ज़रदारी की सदारत हेठ इजलास केटी बंदर रिथा जे मास्टर प्लान बाबत ब्रीफिंग। इजलास में वडे वजीर सैयद मुराद अली शाह, सेनेटर शीरी रहमान, सलीम मांडवीवाला, नासिर शाह ऐं कासिम नवीद जी शिरकत। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह सदर के मनसूबे बाबत ब्रीफिंग ॾिनी। सदर आसिफ अली ज़रदारी पारां केटी बंदर मास्टर प्लान ते कम तेज़ करण ते ज़ोर। सिंध जे कलमकारनि बि सिंध विरहाइण जी साज़िश खे रद्द करे छॾियो। हैदराबाद में वहदत सिंध कलमकार कॉन्फ्रेंस अदीबनि, दानिशवरनि, शाइरनि ऐं फ़नकारनि जी शिरकत मुक़ररनि ख़िताब कंदे चयो आहे त सिंध विरहाइण जी साज़िश वसीलनि ते कब्ज़े जी कोशिश आहे। सिंध विरहाइण जी साज़िश कंहिं बि सूरत में कामयाब थियण न ॾिनी वेंदी। अहिड़ियूं साज़िशूं न सिर्फ़ सूबनि पर मुल्क सां दुश्मनीअ बराबरि आहिनि। सिंध जे तहफ़ुज़ लाइ इनफ़रादी ऐं इज्तमाही तौर ते हर मुमकिन जदोजहद कई वेंदी। सिंध जो हर माण्हू धरतीअ जे बका लाइ जदोजहद जारी रखंदो।